नाज़रीन ख़बर है क़ंधकोट में कुछ ॾींहं पहिरियां क़ंधकोट बाईपास वटां हथियारबंदनि हथां अगवा थियल ट्रक ड्राइवर नसीर बरोही की बाज़ाबी लाइ वारसन ऐं ट्रांसपोर्ट अमले पारां टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे इंडस हाईवे ते धरणो हणी मग़वी की बाज़ाबी जो मुतालबो कयो। मग़वी जे वारसन जो चवणु आहे त मग़वी की बाज़ाबी एवज़ हथियारबंद 20 लख भोंगू तलब करे रहिया आहिनि। ग़रीब आहियूं जेका रक़म नथा ॾेई सघूं, पुलिस मग़वी खे बाज़ियाब कराए। बे तरफ़ रोड बंद होने सबब सिंध पंजाब की ट्रैफिक मुअतल थी वही। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ क़ंधकोट।